दादू जी अदालत उमेर बाब चांडियो जे 3 घरबातियुनि जे क़त्ल केस में फरियादी धुर जे वकील जा दलील मुकम्मल थियण ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो जेको 30 मार्च ते ॿुधायो वेंदो। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज हसन अली कलवर जी अदालत उमेर बाब चांडियो जे 3 घरबातियुनि ॾाॾे करमुल्ला वालिद मुख्तियार ऐं चाचे काबिल चांडियो जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। उमेर बाब चांडियो फरियादी परवेज़ चांडियो ऐं वकील सलाउद्दीन परवर सां गॾु अदालत में पेश थी। वाक़ई ॿुधायूं पिया त इल्ज़ाम हेठायल पीपल्स पार्टी MPA सरदार अहमद चांडियो बुरहान खान चांडियो उन वक़्त जो SHO करीम चांडियो ऐं जवाबदार सत्ता चांडियो अदालत में पेश थिया। गिरफ़्तार जवाबदार सुलफ़कार अली गोहर मुर्तज़ा ऐं सिकंदर चांडियो खे जेल पुलिस अदालत में पेश कयो। फरियादी धुर जे वकील सलाउद्दीन परवर पंहिंजा दलील मुकम्मल कया। अदालत फरियादी धुर जे वकील जा दलील मुकम्मल थियण ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो जेको 30 मार्च ते ॿुधायो वेंदो। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे उमेर बाब चांडियो चयो त जेके सबूत हुआ सभु अदालत में पेश करे छॾिया आहिनि। अदालत केस जो फ़ैसिलो 30 मार्च ते ॿुधाईंदी। संदसि चवणु हो त उमीद आहे त फ़ैसिले सां तारीख़ रक़म थींदी। इंसाफ़ लाइ वॾी जिदोजहद कई आहे। उमीद आहे त अदलिया इंसाफ़ कंदी। दादू जी अदालत उमेर बाब चांडियो जे 3 घरबातियुनि जे क़त्ल केस में फरियादी धुर जे वकील जा दलील मुकम्मल थियण ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो जेको 30 मार्च ते ॿुधायो वेंदो। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज हसन अली कलवर जी अदालत में उमेर बाब चांडियो जे 3 घरबातियुनि ॾाॾे करमुल्ला वालिद मुख्तियार ऐं चाचे काबिल चांडियो जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। उमेर बाब चांडियो फरियादी परवेज़ चांडियो ऐं वकील सलाउद्दीन परवर सां गॾु अदालत में पेश थिया। वधीक तफ़सील दायरे खे वीडियो लिंक ते मौजूद आहे। रियाज़ वली चांडियो जी रियाज़। आज बिल्कुल दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट के जज हसन अली कलवर की अदालत में उमेर बाब चांडियो के 3 घरबातियुनि जे क़त्ल केस की ॿुधणी थी आहे। अॼु जेको आहे फरियादी धुर जे वकील जा जेके आहिनि दलील मुकम्मल थियण बाद अॼु अदालत जेको आहे फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। अदालत जेको आहे ईंदड़ जेका आहे ॿुधणी जेका आहे 3 मार्च ताईं मुलतवी करे छॾी आहे। ईंदड़ 3 मार्च ते जेको आहे फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। हिन वक़्तु उमेर बाब चांडियो असां सां गॾु मौजूदु आहे। पाण उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त सदन जो छा चवणु आहे। अल्हम्दुलिल्लाह पूरी उम्मीद आहियूं केस असां सुठे तरीक़े सां हलियो आहे ऐं जेके गवाहियूं थियूं आहिनि उहे सफिशिएंट आहिनि त घणियूं आहिनि सरदारनि खे फांसी जे फंदे ते ॾिसण लाइ। जेके बि कातिल आहिनि उन्हनि खे इंशाल्लाह सज़ाए मौत ईंदी। असां पूरी उम्मीद आहियूं छो त हिकिड़ो हिन में प्रेसिडेंट सेट थींदो। असांजे समाज जी भलाई जे लाइ बि अहिड़ा फ़ैसिला अचणु तमामु ज़रूरी आहिनि त कातिलनि खे ज़ालिमनि खे जागीरदारनि खे सज़ाऊं लॻनि त जीअं मज़लूम तबिके जे दिलि में जेका हिकिड़ी उम्मीद आहे अदालतुनि लाइ उहा बहाल थी सघे। ऐं असां 8 साल मुसलसल बीह रहियासीं ज़ुल्म ऐं ज़बर जे ख़िलाफ़। मुंहिंजे घर में जेका ज़्यादती थी मूंखे पुर उम्मीद आहे त इंशाल्लाह मां पुर उम्मीद आहियां त हिन केस में जेका फ़तवा ईंदी उहा हक़ ऐं सच जी फ़तवा ईंदी। ज़ालिमनि खे सज़ाऊं लॻंदियूं ऐं असांजे ज़ख़्मनि ते कुझु मरहम थी सघंदो।